बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अहले बैतित तय्यबीन अत्ताहिरीन मासूमीन, अम्मा बाद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मोहतरम नाज़रीन, असां पंहिंजी गुफ़्तगू खे अॻिते वधाईंदे फ़िक़े जे बारे में 8 दर्स खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। पंहिंजी गुफ़्तगू तक़लीद जे मसइलनि में हली रही आहे। दीनी अहकाम में तक़लीद जो मतिलबु छा आहे? दीनी अहकाम में तक़लीद जो मतिलबु आहे त कंहिं मुज्तहिद जी फ़तवा ते अमल कयो वञे, ऐं ज़रूरी आहे जंहिं मुज्तहिद जी तक़लीद कई वञे उहो मर्द हुजे। मर्द हुजे यानी असां कंहिं औरत जी तक़लीद नथा करे सघूं। थोड़ी जे औरत इल्मु हासिल करे, पैजामतूं बर्दाश्त करे मुज्तहिद जी डिग्री ते पहुची सघे थी, एतिरो इल्मु हासिल करे सघे थी, लेकिन उहा जेका आहे औरत फ़तवा नथी ॾेई सघे, यानी असां उन जी तक़लीद नथा करे सघूं। जंहिंजी तक़लीद कई वञे उहो मर्द हुजे। ऐं ॿी शइ जेका आहे, जंहिं मुज्तहिद जी तक़लीद कयूं था उहो बालिग हुजे। यानी अगरि बालिग न आहे, अगरि बाज़ उलमा असांजा अहिड़ा गुज़रिया आहिनि जेका बालिग हुजण खां पहिरियां अगरि मुज्तहिद जी डिग्री हासिल करे वञनि था, मुज्तहिद थी वञनि था, बल्कि हू बालिग कोन आहिनि, जे करे हू जेका आहे फ़तवा सादिर नथा करे सघनि, ऐं अहिड़े जी असां तक़लीद नथा करे सघूं। ज़रूरी आहे त जंहिं मुंहिंजी तक़लीद कयूं उहो बालिग हुजे। ऐं ॿी शइ त उहो जंहिं मुंहिंजी तक़लीद कयूं था उहो आकिल हुजे, यानी अक़ल रखण वारो हुजे। ईअं कोन्हे जेको बसि अगरि चेरी हुजे पागल वग़ैरह इहे न हुजे, बल्कि अक़ल रखण वारो हुजे। ॿियो जेका आहे शर्त आहे कि मुंहिंजी तक़लीद कयूं मोमिन हुजे, यानी मोमिन हुजे यानी 12 इमामनि खे मञण वारो हुजे, शिया सनाशिरी हुजे। बाज़ मिसाल ॻाल्हि 6 इमामनि खे मञनि था या बाज़ बोरी वग़ैरह न, अगरि जे अहिड़ा शख़्स अगरि जे मुज्तहिद जी डिग्री ते पुॼी वञनि, अगरि इहे इन जी असां तक़लीद नथा करे सघूं, बल्कि अहिड़े मुज्तहिद तक़लीद कयूं जेको शिया सनाशिरी हुजे। ऐं ॿी शर्त आहे त उहो जो मुज्तहिद हलाल ज़ादो हुजे, जंहिंजी तक़लीद उहो हलाल ज़ादो हुजे। ऐं ॿी शर्त आहे जे मुज्तहिद तक़लीद कयूं था उहो ज़िंदा हुजे, यानी ज़िंदा मुज्तहिद जी तक़लीद कयूं, यानी असां जॾहिं तक़लीद जी असां इब्तिदा कंदासीं त उन ज़िंदा शख़्स जी तक़लीद कंदासीं। अगरि जेको इंसानु दुनिया मां वञी चुको आहे, इब्तिदान उन जी असां तक़लीद नथा करे सघूं। इंशाअल्लाह जा बाद में मसइला ईंदा त आया जेको दुनिया में हलियो थो वञे उन जी तक़लीद करणु जाइज़ आहे कोन्हे, बल्कि इब्तिदान जेका उन जी तक़लीद नथा करे सघूं, यानी ज़िंदा शख़्स हुजे। ऐं ॿी शख़्स आहे जंहिंजी तक़लीद कयूं आदिल हुजे। आदिल जी तारीफ़ कई वञे थी मुख़्तसर, आदिल उहो शख़्स आहे जेको तमामु वाजिबात खे अंजाम ॾिए ऐं तमामु हराम कम खे तर्क करे, त इहे जेका आदिल शख़्स चवंदा आहिनि। आदिल हुजण जी निशानी छा आहे? आदिल हुजण जी निशानी आहे त बेज़ार हिकु भलो इंसानु हुजे ऐं उन जे महल या पाड़ेसिरी खां उन जे बारे में अगरि पुछियो वञे त उन जे भलाई जी ख़बर ॾियनि। मोहतरम नाज़रीन, अॼु जी गुफ़्तगू पंहिंजी पुॼाइण ते पहुती, वरी इंशाअल्लाह तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।